ऐलान सां वठी आगाह कयो आहे कि सकरन मां मेरापुर रोड ते बिंदुरिन में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो आहे। 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। वाक़े आगाही ॾींदा हलूं अहम ख़बर आहे। सकरन मां मेरापुर रोड ते बिंदुरिन में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो आहे। 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि लालू, विजय, विनोद ऐं ॿिया ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर सां शेयर कंदा हलूं। सकरन मां मेरापुर रोड ते बिंदुरिन में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। गुलाम कादिर सां जी गुलाम कादिर अपडेट कजो। जी जीअं त सकरन जे मेरापुर रोड जनरावड़ा मौला में जनरावड़ा बिरादरी जे ॿिनि जिन मामनि ऐं भाणजनि विच में झेड़ो थियो आहे, जंहिंमें लठियूं ऐं कुहाड़ियूं ऐं सरिया लॻण करे ॿिन्ही जा 8 भाती ज़ख़्मी थिया, जिन खे ज़ख़्मी हालत में सकरन इस्पताल आंदो वियो आहे। जॾहिं त इहो ॿुधायो पियो वञे त कुझु महीना अॻु हिननि जो राजूड़ी बिरादरी ते पहिरीं झेड़ो थियो, जेको अॼु झेड़ो थियो ऐं ॿिन्ही धीअ जे फ़िरियाद ते अलॻि अलॻि सकरन थाणे ते एनसी दाख़िल कई वई। जी ठीकु आहे गुलाम कादिर, वॾी महिरबानी अवां जी।